केमिस्ट्री क्लास 9 बाब 7 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सबक 15 हिस्सो ॿियो समरी आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंधालैंड स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि समरी पार्ट 2 समरी जे हिसे पहिरें में असां 7 पॉइंटूं पढ़ियूं हुयूंसीं हाणे बक़ाया जेके 7 पॉइंट्स आहिनि उहे असां हिन समरी पार्ट 2 में वाज़े कंदा हलंदासीं Oxidizing agent helps in oxidation by accepting electrons. Oxidizing agent यानी एजेंट छा कंदो आहे सऊदी अरब जो एजेंट छा कंदो आहे सऊदी अरब मोकिलींदो आहे हिन जो नालो छा आहे ऑक्सीडाइजिंग एजेंट यानी हीउ एजेंट ऑक्सीडेशन कराईंदो यानी कंहिं ॿिए अंसर जी ऑक्सीडेशन कराईंदो यानी उन जो इलेक्ट्रॉन लूज़ कराईंदो पाण इलेक्ट्रॉन गेन कंदो ऑक्सीडाइजिंग एजेंट ऑक्सीडेशन कराईंदड़ हाणे ॾिसो हिते तव्हांजो ज़िंक जेको आहे उहो इलेक्ट्रॉन विञाए थो इहो इलेक्ट्रॉन विञाए थो हेॾो जेको कापर आहे उहो इहे इलेक्ट्रॉन जेके आहिनि ज़िंक खां हासिल थो करे तंहिंजे करे हीउ जेको कापर आहे उहो जीअं त ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे छो त हिन जी ऑक्सीडेशन कराए थो इन जे करे हिनखे कापर खे असां चऊं था ऑक्सीडाइजिंग एजेंट ऑक्सीडाइजिंग एजेंट छा कंदो आहे ॿिए जी ऑक्सीडेशन कराईंदो आहे यानी ॿिए जा इलेक्ट्रॉन लूज़ कराईंदो आहे हाणे ॿिए जा इलेक्ट्रॉन लूज़ तॾहिं कराईंदो जॾहिं हुन खां इलेक्ट्रॉन वठे ऑक्सीडाइजिंग एजेंट जी सफ़ा सादी माना इहा आहे जेको इलेक्ट्रॉन खसे ऑक्सीडाइजिंग एजेंट जेको इलेक्ट्रॉन खसे रिड्यूसिंग एजेंट हेल्प्स इन रिडक्शन बाय लूजिंग इलेक्ट्रॉन्स रिड्यूसिंग एजेंट जी माना आहे जेको इलेक्ट्रॉन विञाए रिड्यूसिंग एजेंट जेको इलेक्ट्रॉन विञाए इहो एजेंट अहिड़ो हूंदो आहे जेको ॿिए जी रिडक्शन कराईंदो आहे यानी ॿिए खे गेन ऑफ इलेक्ट्रॉन कराईंदो हाणे ॿिए खे गेन ऑफ इलेक्ट्रॉन तॾहिं कराईंदो जॾहिं पाण इलेक्ट्रॉन विञाए त रिड्यूसिंग एजेंट माना जेको इलेक्ट्रॉन विञाए हे ज़िंक आहे इन ज़िंक जो इलेक्ट्रॉन विञाया आहिनि तंहिंजे करे असां चवंदा त हे रिड्यूसिंग एजेंट आहे छो त इलेक्ट्रॉन विञाए थो तॾहिं त कापर खे इलेक्ट्रॉन ॾिए थो रिड्यूसिंग एजेंट यानी इलेक्ट्रॉन विञाईंदड़ रिड्यूसिंग एजेंट यानी ॿिए अंसर जी रिडक्शन कराईंदड़ गैल्वानिक सेल इलेक्ट्रोकेमिकल सेल जो उहो क़िस्म आहे गैल्वानिक सेल उहा डिवाइस आहे जेका कीमियाई तवानाईअ जे ज़रिए बिजली पैदा कंदी आहे मिसाल जे तौर ते हीउ ॾिसो हिकिड़ो सादो गैल्वानिक सेल आहे इन खे जेॾी महिल जो असां इन कैथोड वारे अमल खे एनोड वारे अमल खे इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन जी मदद सां पाण में मिलायोसीं साल्ट ब्रिज ज़रिए ऐं वरी जॾहिं उन्हनि खे असां हिकिड़ी तार सां मिलाईंदासीं सर्किट पूरो कंदासीं त उन मां बिजली पैदा थींदी हिते वोल्टमीटर हणो त तव्हांखे वोल्टेज जेका हेॾे पैदा थी थिए उहा ॾेखारींदो या वरी तव्हां बल्ब हणो त हे पंहिंजी वोल्टेज जे मूजिबि उन बल्ब खे ॿारींदा आहिनि गैल्वानिक सेल जा मार्केट में मिसाल आहिनि प्राइमरी सेल या सेकेंडरी सेल प्राइमरी सेल उहे सेल जेके ॿीहर चार्ज न थी सघनि मिसाल जे तौर ते तोशीबा जा तव्हां सेल ॾिठा हूंदा जेकी रांदीगनि में इस्तेमालु थींदा आहिनि उन्हनि जी चार्जिंग ख़तमु थी वेंदी आहे त उहे फिटी कबा आहिनि उन्हनि खे ॿीहर चार्ज न आहे करे सघिबो सेकेंडरी सेल जीअं लेड एसिड बैटरी आहे घर में जेका तव्हांजे पई हूंदी आहे तमामु वॾी बैटरी 100 वारी तव्हां हुनखे सॾींदा आहियो 70 वारी 50 वारी मोटरसाइकिलुनि में इस्तेमालु थींदी आहे कार गाॾियुनि में इस्तेमालु थींदी आहे उहा चार्ज बि थींदी आहे ऐं वरी उनखे डिस्चार्ज बि कबो आहे उन में उन ते तव्हां बत्ती ॿारींदा आहियो पखो हलाईंदा आहियो बल्ब ॿारींदा आहियो वरी चार्जिंग ख़तमु थी वियसि त उनखे तव्हां रिचार्ज बि कंदा आहियो रिचार्जेबल बैटरीज़ खे चइबो आहे सेकेंडरी सेल ऐं नॉन रिचार्जेबल बैटरीज़ खे चइबो आहे प्राइमरी सेल ही बि गैल्वानिक सेल आहे ही बि गैल्वानिक सेल आहे छो त ही पंहिंजे कीमियाई अमल जी मदद सां करंट पैदा कंदा आहिनि ही बि कीमियाई अमल जी मदद सां करंट पैदा कंदा आहिनि An electrolytic cell uses electrical energy to drive a non-spontaneous reaction. Electrolytic cell वरी अहिड़ो हिकिड़ो इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे जेको बिजलीअ जी मदद सां नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन खे प्रोसेस कंदो आहे यानी बिजली वारी तवानाई खे कीमियाई तवानाई में तब्दील कंदो आहे हाणे हेॾा मथां असां बैटरी ॾिनी अथऊंसि उनखे असां कैथोड एनोड ॿिन्ही असां बरकीरनि सां ॻंढियोसींसि त उन में अंदरि हेठि हाणे कीमियाई अमल शुरू थी वियो इहो आम तौर ते इस्तेमालु थींदो आहे जॾहिं तव्हां कंहिं बि शइ ते को प्लेटिंग था करायो या उन ते को तओ था चाढ़ियो त पोइ तव्हां बिजलीअ जी मदद सां उहो रिएक्शन कराईंदा आहियो अहिड़े क़िस्म जी डिवाइसुनि खे
जेके बिजली जी मदद सां कमु कनि था उन्हनि खे चइबो आहे इलेक्ट्रोलाइटिक सेल। कोरोजन ऑफ आयरन इज कॉल्ड रस्टिंग। लोह खे खाध लॻे त उनखे चइबो आहे कटु लॻणु। हाणे लोह खे खाध कॾहिं लॻंदी आहे, जॾहिं लोह हवा आहे यानी ऑक्सीजन ऐं पाणी जी मौजूदगीअ में तव्हां किथे उनखे रखो था। जॾहिं लोह खे पाणी थो लॻे ऐं हवा थी लॻेसि, उतां ऑक्सीजन थी मिलेसि, त पोइ लोह खे कटु लॻंदी आहे। असल में छा थींदो आहे त इहो लोह जेको आहे पाणी जी मौजूदगी में ऑक्सीजन सां रिएक्शन करे करे ऐं पाण आयरन ऑक्साइड में तब्दील थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं इहो आयरन ऑक्साइड पाण सां पाणी जा मालिक्यूल बि गॾु खणी वठंदो आहे। नासी क़िस्म जे मादे में तब्दील थी वेंदो आहे, उहो पोरो हूंदो आहे। आहिस्ते आहिस्ते इहो जेको लोह आहे उहो खाॼंदो वेंदो आहे। इन खे चइबो आहे रस्टिंग ऑफ आयरन। Corrosion of metal can be prevented by alloying, paint or electroplating metal by zinc, tin, silver, chromium, etc. लोह जी खाध खे बचाइण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। जीअं असां कंहिं बि लोह जी शइ खे पेंट कंदा आहियूं, हिकिड़ो ऑयल पेंट हणंदा आहियूं त जीअं इहो तेल जेको आहे उन पाणीअ खे रिपेल कंदो, पाणीअ खे हिते ॼमण कोन ॾींदो, ऐं वरी इन सरफेस खे, लोह जी सरफेस खे इहो मथां तओ चढ़ी वेंदुसि त इनखे बचाईंदो, त ऑक्सीजन सां बि रिएक्शन न करे, त हिनखे कटु न लॻंदी। या वरी असां उनजो हिकिड़ो तरीक़ो हुयो त असां एनोड, हिकिड़ो कुर्बानी वारो एनोड पिया ठाहियूं, जंहिंखे सेक्रीफिशियल एनोड कैथोडिक प्रोटेक्शन वारो तरीक़ेकार पिया चऊं। अंडरग्राउंड ज़मीनुनि जे अंदरि जेके लोहा पाइप हूंदा आहिनि, उन्हनि सां हिकिड़ो ॿियो असां तार जे ज़रिए ॿियो हिकिड़ो वधीक रिएक्टिव मेटल ॻंढे छॾींदा आहियूं। उहो मेटल पाण कुर्बानी ॾेई खाध जो शिकार थींदो वेंदो आहे ऐं पंहिंजा इलेक्ट्रॉन लोह ॾे मोकिलींदो आहे। पोइ लोह ॾे जेका ऑक्सीजन वेंदी आहे, लोह जे एटमनि खां ऑक्सीजन इलेक्ट्रॉन खसणु, उन ऑक्सीजन खे जॾहिं इहे वाधू इलेक्ट्रॉन जेके हेॾऊं आया उहे मिलंदा अथसि, त लोह जे एटमनि खे उहा छॾे ॾींदी आहे ऐं पंहिंजा इलेक्ट्रॉन वठी करे उहा पाणीअ जे मालिक्यूलनि में तब्दील थींदी वेंदी आहे। ईअं उन लोह खे पिणु असां कटु लॻण खां बचाए सघंदा आहियूं। इहो अंडरग्राउंड तरीक़ो इस्तेमालु थींदो आहे। टियों तरीक़ो वरी इहो हुयो त तव्हां कंहिं बि धातुअ जे मथां जंहिंखे कटु लॻी सघे थी आसानी सां, जेको रिएक्टिव आहे, उन जे मथां कंहिं बि घटि रिएक्टिव मेटल जो तओ चाढ़े छॾियो। जीअं ज़िंक जो तओ चाढ़ियो था, टिन, सिल्वर या क्रोमियम जो तओ चाढ़ींदा आहियूं, त इनखे असां चवंदा आहियूं इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ ज़िंक, टिन, सिल्वर, क्रोमियम, etc। इन्हनि तरीक़नि सां कंहिं बि धातु खे खाध खां बचाए सघूं था। An alloy is a mixture of metal with metal or metal with non-metal. मठ धातुअ जी धातुअ सां या धातुअ जी ॿियनि धातुनि ऐं गैर धातुअ सां मिलावट खे सॾिबो आहे। मठ असां तॾहिं ठाहींदा आहियूं जॾहिं कंहिं बि हिकिड़े धातुअ खे असां मज़बूत कयूं, पोइ हुन में ॿियो धातु मिलाईंदासीं जेको हुनखे स्ट्रेंथ ॾे। या वरी असां कंहिं बि धातुअ खे कटु लॻण खां बचायूं त ॿियो धातु मिलाईंदासीं त जीअं हुनखे उहो वधीक ताक़तवर ठाहे सघे। ईअं सोन आहे, उहो थींदो आहे प्योर सोन थींदो आहे 24 कैरात जो, जेको नरम सॉफ्ट थींदो आहे। असां हुनखे वाइट गोल्ड में तब्दील कंदा आहियूं, 18 कैरात जो थींदो आहे। उन में ॿियूं शयूं मिलाईंदा आहियूं, जीअं लेड आहे, जीअं सिल्वर आहे, कापर आहे। पोइ इन्हनि चइनी जी मिलावट मां, एलॉय मां ज्यूलरी ठहंदी आहे। कटलरी सेट, मेडिकल टूल्स, सिल्वर ऐं कापर जे पाण में मठ मां इन्हनि खे मिलाए करे असां हिकिड़ो मठु ठाहींदा आहियूं। पोइ उन मां कटलरी सेट ऐं मेडिकल जेके टूल्स आहिनि उहे ठाहींदा आहियूं। ईअं असां ब्रोंज, ब्रास, इहे मुख़्तलिफ़ जेके बि मठ आहिनि, जीअं ब्रास आहे उन में कापर ऐं ज़िंक, जिस्त ऐं ट्रामो मिलियल हूंदो आहे, उन्हनि मां दर जा जेके कड़ा आहिनि, कुंडा आहिनि, उहे ठहंदा आहिनि। या जेकी रेलिंग हूंदी आहे, जेका ॾाकण जे मथां लॻल हूंदी आहे, जंहिंमें तव्हां हथु विझी करे मथे उन हथु रखंदा चढ़ंदा वेंदा आहियो, इहे सभई शयूं असां एलाइज़ मां ठाहींदा आहियूं। एलाइ असां तॾहिं ठाहींदा आहियूं जॾहिं असांखे कंहिं बि धातुअ खे ख़ूबसूरत करिणो आहे, या कंहिं बि धातुअ खे मज़बूत करिणो आहे, या कंहिं बि धातुअ खे असां वधीक सस्ते अघ में हासिलु करणु चाहियूं था, त पोइ उन्हनि खे धातुनि खे ॿियनि धातुनि सां मिलाए करे उहे ख़ासियतूं उन्हनि में शामिलु कयूं वेंदियूं आहिनि। आख़िरी पॉइंट सां गॾोगॾु असांजो समरी पार्ट 2 हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।